मैदान हुजे उते ककर वसियो ककर जिते वसियो मैदान वरी हीअं गॾु थींदे थींदे हेठां करे अॻियों हिकिड़ी कसी वांगुरु थी पाणी वारा सुभान अल्लाह जॾहिं मैदान हो जिते ककर वसियो अॻिते वरी हिकिड़ी कसी हुई नंढड़ी मोक उन मुंहिंजे पाणी वारा लॻो उते ॾिठी हिकिड़ो माण्हू कोडल कुले ते रखियो पाणी भराए थो अॻिते वियो त ॾिठई उन पहाड़नि में उन पंहिंजो पथरीली सरज़मीन ते सरसब्ज़ शादाब सुहिणो बाग़ नज़र आयो मेवा सुहिणा गुल ॿूटा आबाद बाग़ उन इलाइक़े में जिथे न नहर हुई न पाणी जे अचण जो को ॿियो रस्तो हुयो इहा जेका कसी वही पे उहा सिधो उन बाग़ में सुभान अल्लाह जेॾी महिल उहो पाणी बाग़ में पहुतो सॼो बाग़ भरिजी वियो त ककर वसण बंदि थी वियो हिनखे अजब लॻो ककर मां आवाज़ ॿुधई वरी उहो ककर हिते अची वसियो उन को नालो पुछियो कोडल खे जेको पाणी भराए पियो न उन खां नालो पुछी त नालो में उहो ॿुधायो जेको ककर में आवाज़ न ॿुधो हिनखे वधीक हैरत लॻी पुछा कई त न अहिड़े इलाइक़े में जिथे का आबादी कोन्हे का वसिया कोन्हे हिते तुंहिंजो अहिड़ो सरसब्ज़ बाग़ बीठो आहे ऐं मूं ककर मां हीअं आवाज़ ॿुधो त ककर वञ फलाणे जे बाग़ ते वञी उते वञी वस वरी हिते वसियो आहे त तूं पाणी भराए वियो इहो छा माजरा आहे कहिड़ो राज़ आहे उन चयो त इहो मुंहिंजो बाग़ जेको तूं ॾिसी थो इन बाग़ खे जॾहिं बि पाणी जी ज़रूरत पवंदी आहे मां दुआ घुरंदो आहियां मालिक मूंखे पाणी खपे कोई इहो ककर वसंदो आहे मुंहिंजो बाग़ भरिजंदो आहे ककर बंदि थी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो मुंहिंजो बाग़ आबाद आहे इहा तोसां कीअं महिरबानी थी थिए जी ॻाल्हि इहा आहे त इन बाग़ जी जेका आमदनी थींदी आहे उनखे मां टिनि हिसनि में विराईंदो आहियां हिकिड़ो हिसो पाण खाईंदो आहियां पंहिंजे बचनि खे खाराईंदो आहियां ॿियो हिसो इन बाग़ ते ख़र्च कंदो आहियां माण्हू आबादी करे थो त उन ते ख़र्च पाणी थिए थो न ॿियो हिसो इन बाग़ ते ख़र्च कंदो आहियां ऐं टियों हिसो अल्लाह जे रस्ते में ग़रीबनि मिस्कीननि मोहताजनि खे ॾींदो जेको हिसो मां अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कंदो आहियां ही उन जो एवज़ आहे जो जॾहिं मूंखे पाणी जी ज़रूरत पवंदी आहे इहो ककर वसंदो आहे मुंहिंजो बाग़ भरिजी वेंदो आहे वरी ककर वेंदो किस्सो या दास्तान आखाणी कोन्हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे इरशादुल मसाई वो जेको पंहिंजे आबादी मंझां टियों हिसो अल्लाह जे नाले ते ख़ैरात कढे पियो उनजो सिलो अल्लाह ताला खे ॾियो जेको माण्हू पंहिंजे रब जे नाले ते पंहिंजी आमदनी मंझां जेका अल्लाह ताला आमदनी ॾिनी आहे जेको ज़रियो आहे मसलन कंहिंजो ज़रियो कोकीराई आहे कंहिंजो ज़रियो नौकिरी आहे कंहिंजो ज़रियो वापार आहे को सिनत थो करे कंहिंजो कारखानो आहे कंहिंजो सही मुंहिंजा मिल आहे फैक्ट्री आहे हज़ार रस्ता आहिनि कमाई जा त जंहिं बि रस्ते सां तव्हीं गुज़र बसर कयो था कमायो था उन कमाई मंझां कुझु न कुझु हिसो अल्लाह जे नाले ते अल्लाह जी मखलूक ग़रीब मिस्कीन मोहताज माण्हुनि ते ख़र्च कयो अल्लाह तव्हांखे ग़ैबी रिज़्क़ अता फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झो था इहो आसमानी कानून आहे त मा नक़स मालिन मिन सदक़ा सदके ऐं ख़ैरात सां माल घटिबो न आहे बल्कि माल वधंदो ख़ैरात माल खे घटाईंदी न आहे बल्कि वधाईंदी
हिकिड़ो माण्हू हिकिड़ी ॿोरी अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे ॾियो, मिसकीननि खे ॾियो। हींअर ॾिसो महांगाई थी वई आहे, अफलास आहे, माण्हू वीचारा हिकिड़ो वेलो खाइनि था त ॿ वेला बुख ते वेठा। एॾी हींअर तंग दस्ती अची वई आहे। अलाह ताला तव्हांखे माल ॾिनो आहे, तव्हांखे कुशादगी ॾिनी आहे, तव्हांखे 5 रुपया ॾिना आहिनि त तव्हां अलाह जे मखलूक मोहताजनि ज़रूरतमंदनि जी मदद कयो। अलाह तव्हांखे माला माल करे छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह जो रसूल हो, वञे पियो उहे कूड़ ते अलाह ताला सां ॻाल्हाइण जे लाइ, रब सां कलाम करण जे लाइ तूर सेना जबल ते वञे पियो। रस्ते में हिकिड़ो माण्हू मिलियुसि। ईअं त नबी सगोरा तूं केॾांहुं पियो वञे? वञा थो तूर सेना जबल ते अलाह सां ॻाल्हियूं करणु। जॾहिं अलाह वटि ॻाल्हियूं कई त मुंहिंजो अर्ज़ु कजांइ, मां बुख ते वेठो आहियां, हिकिड़ो वेलो खावां पोइ वरी 2 वेला बुख ते वेठो आहियां। अलाह खे चयो त मूंखे हेॾी पंहिंजो घर जो अयाल बच्चा ॿार ॾिना अथई, मूंखे मानी त सोनी खाराए, मां बुख थो मरां। अलाह खे मुंहिंजो अर्ज़ु कजांइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो तूर सेना जबल ते, अलाह ताला सां गुफ़्तगू कंदे उन खां उहो न्यापो ॾियणु उन माण्हू खे विसरी वियो। हज़रत मूसा खां न्यापो ॾियणु विसरी वियो। हाणे जेॾीमहिल कलाम पूरो थियो, हाणे वापसि वरे पियो त रब्बुल आलमीन जल शानु फरमायो त मूसा मुंहिंजो बानड़ो रस्ते में मिलियो, मुंहिंजो न्यापो बि मूंखे कोन ॾिनो। मुंहिंजा मालिक तोखे सभु ख़बर आहे, हाणे ॿुधाए त उनखे वणंदी कहिड़ी ॾियां? रब फरमायो त मूसा उनखे चयो त उन जी ज़िंदगी ॾुखी लिखी अथव, उनजे मुक़द्दर में रोज़ी थोरी लिखी अथव। उहा थोरी रोज़ी वेराए वेराए ब्यास थो पियो, छो त हुनजी उमिरि घणी आहे, मुक़द्दर में रोज़ी थोरी लिखियल आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुनखे पैगाम ॾिनो त अलाह ताला हीअं फरमाए, चईंदी हाणे ॻाल्हि ॿुधो, रब खे जॾहिं वरी वञी न अर्ज़ु कजांइ त जेका सॼी ज़िंदगी मुंहिंजी रोज़ी लिखी अथई मूंखे हिकिड़ो भेरो ॾे, हिकिड़ो भेरो त खाई ड्रॉ कयां, पोइ मरां त पियो मरां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ॿियो भेरो तूर सेना जबल ते आयो, अलाह ताला खे अर्ज़ु कई, मुंहिंजा मालिक हीअं तुंहिंजे बाने चयो आहे। रब फरमायो त मूसा हुनखे चयो त हुनखे सॼी ज़िंदगी जी रोज़ी हिकिड़ो भेरो ॾींदुसि, पोइ वरी न मूंखां घुरे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो, पैगाम पहुचायो। अहिड़ो सबबु थियो जो उन माण्हू खे जजी दौलत मिली, घणा पैसा मिलिया, पोइ अहिड़ो सबबु ठहियो। अलाह ॾियण ते अचे त देरि कोन्हे। वो जेका सच्ची ज़िंदगी जी रोज़ी हो सा हिकिड़ो भेरो मिलियसि। हिन वरी ख़ुदा महिरबानी ईअं कयो जो जेके बि मिसकीन ग़रीब हुया उन्हनि सभिनी खे वञी दावत ॾिनी, मुंहिंजी दावत ते खाओ। पोइ जेतिरी बि हुनजी ज़िंदगी जी रोज़ी मिली हुई न, खाधई, बच्चनि खे खाराई, ॿियो सभु ग़रीबनि फ़क़ीरनि खे ख़ैरात करे खाराए पीआरे, हिकिड़ी पाई बि बाक़ी न छॾी, सभु ख़ैरात कई। ॿियो ॾींहुं चयो त वरी कल्ह खां वधीक मिलियुसि। वरी ग़रीबनि खे चई बाबा हाणे पिनो विनो न, मुंहिंजी दावत खाओ। ग़रीबनि खे माल अचे, ख़ुदा जी ख़ल्क़ गॾु थी, साईं एॾो फड़कूं पियूं पुसनि, देगियूं पियूं रधनि, ख़ल्क़ पई खाए, ऐं ॾींहों ॾींहुं माण्हू वञे वधंदो, खोट न पई अचे। तव्हांजो रफ़्ता रफ़्ता इहा ख़बर मूसा अलैहिस्सलाम ताईं पहुती। हज़रत मूसा रब खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा मालिक तो त चयो त हिनजी उमिरि वॾी आहे, रोज़ी थोरी आहे, हाणे हू पाण पियो थो खाए, राज पियो थो खाराए। रब फरमाए त मूसा हक़ीक़त ईअं हुई जीअं तोखे मूं ॿुधायो, इन जे मुक़द्दर में रोज़ी घटि लिखी वियो, पर हिन जॾहिं सॼी ज़िंदगी जी रोज़ी हिनखे हिकिड़ो भेरो ॾिनमि, इन मूं रब सां कयो वापार। पंहिंजी रोज़ी मुंहिंजे रस्ते में, मुंहिंजे बाननि ते, मुंहिंजे मिसकीननि, मुंहिंजे ग़रीबनि खे खारायई, पोइ मां अलाह ताला हुनखे ॾहूं बदिलो ॾिनो, वरी मूं मुंहिंजे रस्ते में ख़र्च कई, अञा वधायोमांसि। जे ईअं ख़ैरात कंदो रहंदो, क़यामत अची वेंदी, हिन जे रोज़ी में तंगी न ईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
असां उन ख़ैरात जो सिलो खाई न ॾिठो आहे, असां ख़ैरात जो बदिलो रब खां वठी न ॾिठो आहे, तॾहिं तो असां परेशान आहियूं, असांखे हीअ तकलीफ़ आहे, असांखे हीअ आदत आहे, हीअ ज़रूरत आहे। जेकॾहिं अल्लाह जे रस्ते में तव्हीं ख़र्च कयो न, ख़ुदा जी ख़ल्क़ जे मथां मिस्कीन, मुहताज, हाजतमंद, ज़रूरतमंद उन्हनि ते ख़र्च कयो, अल्लाह तबारक व तआला कॾहिं बि तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾींदो, कॾहिं बि तव्हांखे रोज़ी में तंगी न ईंदी। इहो आसमानी कानून आहे, इहो रब जो ठाहियल जोड़ियल दस्तूर आहे। रब जे रस्ते में ख़ैरात करण वारे खे अल्लाह ताला जो शान कॾहिं बि तंगी न ॾींदो आहे। सुभान अल्लाह। कुरान शरीफ में अल्लाह से फरमाता है मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अम्सालिहा, जेको अल्लाह जे रस्ते में हिकून ॾींदो अल्लाह ताला उनखे उनजो ॾहूण बदिलो अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। त पंहिंजे हलाल रोज़ी मंझां, हलाल कमाई मंझां अल्लाह जी बात खे ख़र्च करण वारा बणिजो। कंहिं बुखे खे मानी खाराई, कंहिं उन्यारे खे पाणी पियारियो, कंहिं हाजतमंद जी हाजत पूरी कई, कंहिं ज़रूरतमंद जी ज़रूरत पूरी कई, कंहिं बीमार जी दवा कराई, कंहिं ग़रीब मिस्कीन जी का जानी माली ख़िदमत मदद कई। अल्लाह तबारक व तआला जल शानहू तव्हांजो ज़रो बि ज़ायो न कंदो। इन्नल्लाह ला युदीउ अज्रल मुहसिनीन, बेशक अल्लाह ताला नेकी करण वारे जो हिकिड़ो ज़रो बि ज़ायो न कंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जल शानहू असांखे अल्लाहु आमीन, आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन।